Obama में पाक फोर्स रिजेक्ट जहतीला अजीम आलिशान रैली कटी हुई ही रैली खान बहादुर सरदार मीर आदम खान रिंद एमएनए सरदार मीर खालिद अहमद खान लुंड ह्यूमन राइट्स प्रोटेक्शन मोहब वतन ऑर्गेनाइजेशन पाकिस्तान के मरकजी चेयरमैन मुरीद अकबर शाबरानी के हुकूम ते मुनक़द कई हुई रैली जगवानी एडवोकेट मीर इम्तियाज हुसैन रिंद ऐं सदर सूबाई सिंध मोहब वतन पाकिस्तानी लाला नबी बख्श भट्टी कई रैली रोंते रोड लाला हाल की दुकान का मेन चौक ताईं कढी वई रैली में शरीक मोहम्मद अली सुमरो रज़ा मेहंदी रिंद वलीद गुलाम अब्बास रिंद उस्ताद शौकत अली रिंद अल्ताफ हुसैन रिंद जनरल सेक्रेटरी सूबाई सिंध सुबतार खान कोश सदर जिले घोटकी असदुल्ला खान शर जिले सदर रहीम यार खान आबिद हुसैन रिंद कोआर्डिनेटर जिला घोटकी निसार अहमद कलुड़ो सीनियर नायब सदर जिला घोटकी गुलाम अली रिंद मोहम्मद यूसुफ मुगल राहिब अली रिंद उस्ताद शहजादो रिंद उस्ताद हक नवाज रिंद समेत उहदेदारनि ऐं मेंबरनि वॾे अंग में शिरकत करे हिबुल वतनी पाक फौज सां इज़हार यकजहती जो सबूत ॾिनो। रैली दौरान पाकिस्तान जिंदाबाद ऐं पाक फौज जिंदाबाद जा पुरजोश अंदाज़ में नारा हंया विया। इन मौक़े ते अॻूणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त ही रैली पाक फौज ऐं हसास इदारनि सां इज़हार यकजहती लाइ कढी वई आहे। हुन चयो त असांखे पंहिंजी पाक फौज ऐं हसास इदारनि ते फ़ख्रु आहे ऐं असां उन्हनि खे ख़राज तहसीन पेश कयूं था जेके पंहिंजी जानियुनि जूं कुर्बानियूं ॾेई मुल्क जी सलामती ऐं बका लाइ हर वक़्तु दुश्मन मुल्क खे मुंहुं तोड़ जवाब ॾियनि था। हुन वधीक चयो त जिते मुल्क दुश्मन कुवतुनि जी सोच ख़त्म थिए थी उतां असांजी पाक फौज ऐं हसास इदारनि जी सोच शुरू थिए थी। दुश्मन कुझु बि करे वठे पर नाकामी उन्हनि जो मुक़रर बणिजी चुकी आहे। पाकिस्तान अल्लाह पाक जे ख़ासि रहमत आहे जेको कलमे जी बुनियाद ते क़ाइमु थियो आहे। उनखे मिटण वारा पाण मिटिजी वेंदा। पूरे पाकिस्तानी क़ौम पंहिंजे पाक फौज ऐं हसास इदारनि सां गॾु कुल्हे सां कुल्हो मिलाए बीठल आहे। असां दुआ गो आहियूं त अल्लाह पाक असांजे मुल्की सिक्योरिटी इदारनि खे पंहिंजे हिफ़ाज़त में रखे ऐं खेनि वधीक कामयाबियूं अता फ़रमाए।